काज़ी अहमद मां अव्हांखे अपडेट कंदा हलूं त ठारू शाह जो रहवासी उस्मान बलादी गुम थी वियो आहे। अपडेट कयूं पिया अव्हांखे त नौजवान काज़ी अहमद मां कराची वञण लाइ बस में चढ़ियो त गुम थी वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वारसनि जो चवणु आहे त घणी ॻोल्हा बावजूदि नौजवान जो पतो न पइजी सघियो आहे। ॻोल्हा में मदद कई वञे। अपडेट कयूं पिया काज़ी अहमद मां ठारू शाह जो रहवासी नौजवान गुम थी वियो आहे। नौजवान काज़ी अहमद मां कराची वञण लाइ बस में चढ़ियो त गुम थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त घणी ॻोल्हा बावजूदि संदन नौजवान जो पतो न पइजी सघियो आहे। अपडेट कयूं पिया हिन अहम ख़बर बाबति काज़ी अहमद मां ठारू शाह वासी नौजवान आहे उस्मान बलादी जेको गुम थी वियो आहे। नौजवान काज़ी अहमद मां कराची वञण लाइ बस में चढ़ियो त गुम थी वियो आहे। हिन जा तफ़सील मालूम कंदासीं काज़ी अहमद मां ग़ुलाम हैदर बालादी खां। ग़ुलाम हैदर, छा तफ़सील आहिनि? ग़ुलाम हैदर आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, काज़ी अहमद में ठारू शाह जो रहवासी नौजवान मोहम्मद उस्मान वलद गुलाम अली बालादी जेको काज़ी अहमद पंहिंजे माइटनि में आयो जितां कराची में रहंदड़ रिश्तेदारनि ॾांहुं वञण लाइ बस में चढ़ियो, पर 10 ॾींहं गुज़रण बावजूदि अञा ताईं न आहे पहुतो। वारसनि पारां इहो ॿुधायो पियो वञे त संदसि ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे। असां ॻोल्हा कई आहे पर किथे बि न मिली सघियो आहे। असां सख़्तु परेशान आहियूं। असांजी बस वारनि खे अपील आहे त ॻोल्हा में मदद कई वञे। जी ठीकु आहे ग़ुलाम हैदर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।